बॉर्डर ऐं भरपासे में मंशियात जो कारोबार सरेआम हली रहियो आहे। हेरोइन, चर्स, भंग, अफ़ीम पुलिस जी सरपरस्ती में विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त बॉर्डर जे शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में बॉर्डर जे सियासी समाजी अॻवाननि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त बॉर्डर शहर समेत लाड़काणो ज़िलो मंशियात जो गढ़ बणिजी चुको आहे। हिते मंशियात जो विकिरो सरेआम हले थो। बॉर्डर में 200 खां वधीक नौजवान इन जो शिकार बणिजी विया आहिनि। मंशियात वापराइण सबबि केतिरा ई नौजवान पंहिंजूं हयातियूं पिणु विञाए चुका आहिनि। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। पुलिस जुआ ऐं मंशियात जे अॾनि खां मंथली वसूल करे रही आहे। शहर जो अमन अमान तबाह थी वियो आहे। रोज़ानो चोरी जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। हिननि SSP लाड़काणो DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त मुलविस एहलकारनि खे मुअत्तल करे उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। बॉर्डर शहर मां मंशियात जो विकिरो बंदि करे नौजवाननि जे मुस्तक़बिल खे बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।